श्री राम। असांजो गुरुमुख भगत तव्हां ॾिठो कंधरनि जो हो, असांजो सेठ मेरूमल जो नालो पिणु ॿुधो हुजे। उनजो सहुरो भाई घनूराम, उनजो गुरु हुयो जागरणाम, परचो ईंदो वरसी जो। पोइ अॼु जाथों वरसी जा परचा अचनि था, उन संत जा मथां चौकड़ी में ही जय जयकार लिखिजी थो अचे, पर उहो संत श्लोक लिखाईंदो। उन में हिकिड़ो श्लोक मूंखे पढ़ण जो मिलियो, नारायण हरि संत की, नारायण हरि संत की प्रथम यही पहचान, नारायण हरि संत की प्रथम हरि जो संत हुजे तो प्रथम यही पहचान, आप अमानवी हो रहे देत अवरतों में। ॾींदे सो वठदे बाबा, छड़ो अखर असां जिथे उल्टो पढ़ी था वेहूं हिते असां कष्ट में आहियूं। फकीर बीठो जी दुकान ते वाणे दुकान खोलियो, सदा कहीं ॾे बाबा, चई ॿोणी कान थी यार, चई तूं ई ॿोणी कर खणी न, अरे सणाई थो बाबा ॾे त वठ न भाई, देंदा दे, ॾींदड़ ॾे, लहींदे थक पाए, केतिरो संभाले सघंदा आहियूं। बसि इन टुक ते तूं असां जेका पंहिंजे फेवर जी हुजे। श्री राम। मुंहिंजो प्यारा, त असांखे साईं जे भाणे मिठे करण में गुरु अर्जन देव महाराज जो इहो ठोस शब्द ग्रंथ साम्य आहे, जेको अंतिम टाइम ते विसाहिबनि अपनायो। हर का नाम हृदय नित ध्याई, हृदय नित ध्याई, संगी साथी। पर संत जी वाणी जो अर्थ बि संत करे, सगल संगी साथी है, दोस्त यार ऐं कुटुंब न तरदो। संगी ऐं साथी, मन और इंद्रियूं, छा संगी साथी। किताबनि जे अर्थ में ज्ञान न मिलंदो, संत जी वाणी में जेको गहरो वेंदो ओॾे मिलंदो, तव्हांखे पढ़ण में बि न मिलंदो। असांजे हिननि 14 इंद्रियूं जेके आहिनि, 5 ज्ञान इंद्रियूं, 5 कर्म इंद्रियूं, चतुष्ट अंतःकरण, इन 14 जा देवताऊं मुक़ररु थियल आहिनि। जाथे बि जंहिं इंद्रिय जी ग़लती कंदो, उहो देवताउनि जो नाराज़ थी करके उनजो अंग हीन कंदो। इहे ॻाल्हियूं खिल सां न वठो, यादि रखो, संतनि जे वचननि खे गहराई सां वठो। संत वक़्त खां अॻु में प्यार सां सेखारींदा, न त वक़्तु सभिनी खे सेखारींदो। वक़्त जी मार सभिनी खे सेखारे वठंदी। नज़र अंदाज़ न कयो, नज़र सानी कयो संतनि जे वचननि जी। असांजे दुख जो कारण, जेतिरा बि असां दुखी आहियूं, असां हिक ॿिए खे ॾिसी दुखी आहियूं। हे ईअं करे तूं मां हे ताम न कयां, मां हीअं विहांउ न कयां, अरे तूं पाण खे ॾिस न। 3 प्रकारनि जो संसार ठहियलु आहे, मध्यम, हेठियां, मथियां, तूं पंहिंजे पाण सां कर न। मुंहिंजी न्याणी साईं गेह ॿोड़े करके फुल्को खाए। अरे वॾा चवंदा हुआ, न्याणी पाण खां घटि घर में ॾे, पुटु पाण खां वधीक मुकान आहे। चवण में 2 शयूं, ॾिसण में साॻी हिकु ई आहे। सम्झ में अचे थो? न्याणी घटि घर में ॾे, उन पुटु वॾे घर खां परणायो न साईं। जेका तूं चई तो गेहूं ॿोड़े खाईंदी आहे, सोभा असांजी कहिड़ी सुञनि जे घर वांगी आहे। केॾी भुलिजी सोच असांखे अची वई आहे। समझ में अचे थो? श्री राम। न बाबा, ये असांजी ग़रीबी छोकिरियूं जलाइनि थियूं, सेठाणियूं न। असांखे हर का नाम हृदय नित ध्याई, संगी साथी सगल तराई, गुरु मोरे संग, गुरु मिलस ज्ञान, उन ज्ञान जो बुनियाद ओम। श्री राम। संग सदा है नाले, सिमर सिमर तिस सदा संभाले, तेरा किया मीठा लागे, हर नाम पदार्थ नानक मांगे। नाम या शक्ति आसान जी। वाहगुरु जॾहिं बि कोई दुख हुयो सताए, पंहिंजी शक्ति खे हिम्मत पैदा थिए। श्री राम। वाहगुरु दिलि सां कॾहिं बसुर ख़्याल मन में उठे, नाभि को सांस खणी करके मन खे रोकणो आहे, शांति सां पुछंदा मन के वास्ते, अरे नाभि ते ख़्याल रखी करके तूं सांस मथे छिके वेही रहे, तुंहिंजे मन ते बि नियंत्रण थी वञे, तन ते बि नियंत्रण थी वञे, तोखे लॻंदो ई कोन मूंखे तन बि आहे।
दिक्कत ही कान्हे करे ॾिसो हाणे को मन कीअं वसी श्वास ते नज़र दम ते रखी कदम आशिक चढ़िया अछ ते नासी न थिए जॾहिं बि अशुभ ख़्याल उथे मन मां बसि वाहगुरु ईअं छिड़क मारे कटिजी वेंदो तूं पालींदे पियो अंदरि राम मुंहिंजो प्यारो हर नाम पदार्थ नानक मांगे नाम जी वॾी महिमा आहे असां